हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रदी अल्लाह ताला अन्हुमा पंहिंजे घर में साईं करीमन जो मीलाद रखियो, उर्स मुबारक मल्हायो। हदीस पाक में अचे थो मीलाद जो जलसो हले पियो, कुछ लंगर पानी जो इंतजाम भी हुयो। मदीने वारा साईं अब्दुल्ला बिन अब्बास जे घर वटां गुजरिया। जॾहिं गुजरिया साईं करीमन जे कननि पाकनि ते आवाज पियो, साईं भीजी विया। साईं अब्दुल्ला जे घर ॾे आया, दरवाज़े ते आया। अब्दुल्ला बिन अब्बास ख़ामोश थी वियो। साईं फरमायो, अब्दुल्ला हे माण्हू तो घुराया आहिनि, हे ॿाहिरि धूउ पियो हले, पत्थर जायो आहे, अॼु तुंहिंजे घर में छा आहे? साईं अब्दुल्ला बिन अब्बास अर्ज़ कयो, मदीने जा पीर असां तुंहिंजो मीलाद मल्हायो आहे, तुंहिंजी ख़ुशी मल्हाई आहे, असां ते रब एहसान कयो आहे। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला, तो जहिड़ो रसूल मोकिले रब थोरो कयो आहे। रब जो फरमाए व अम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस, अवां ते जॾहिं मां रब जो थोरो थिए, अवां जे मथां को बि इनाम थिए, उनजी ख़ुशी मल्हायो, उनजो ज़िक्र कयो। सोना सारियूं नेमतूं हिकिड़े पासे, तो मिठे मुस्तफ़ा जो मिलण हिकिड़े पासे। असां चवंदा आहियूं सारे जग में जानिब लेकिन सार थी विया, मोहम्मद मिली वियो, बेड़ा पार थी विया। सारे जग में जानिब लेकिन सार थी विया, मोहम्मद मोहम्मद मिठे दी अञा तेज़त जली, पोइ चवां चईन तरफ़न से चमकार थी विया, मोहम्मद अची वियो, बेड़ा पार थी विया। सारे जग में जानिब लेकिन सार थी विया, मोहम्मद अची वियो, बेड़ा पार थी विया। अवां जो डर की वारनि ओबाणे वारनि जो बि बेड़ो तरियो आया। तो हाणे थोड़ी देर आहे, 10:15 अवां कम से कम इहो शेर तो पढ़ो या रब जो शुक्रिया तो अदा। सारे जग में जानिब लेकिन सार थी विया, मोहम्मद मिली वियो, असां जा बेड़ा पार थी विया। सारे जग में जानिब लेकिन सार थी विया, मोहम्मद अची वियो, बेड़ा पार थी विया। शेर को पढ़ा जो तकरीबन मोबाइल पे सुभान अल्लाह रखियल असांजे लाड़ वारे पासे आऊं जे कॾहिं ॿाराड़ी मां बि गुज़रंदो आहियां, नंढड़ा ॿार नंढियूं न्याणियूं ॿकरियूं बेचारियूं
उन्हनि जी ज़ुबान ते हूंदो आहे सारे जग में जान लजन सार थी विया मोहम्मद मिली वियो मेरा पार थी विया मोहम्मद मिली वियो मेरा पार थी वियो सठो नव अजतार मां बेड़ो चढ़ियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे चो तार सुभान अल्लाह बिलाल को सवाल कयो अर्ज के सुनो अज ॿुधायो त बेइज्जत में अॻ में केरु ईंदो साईं मौज मस्त में वेठा फरमायो मुंहिंजो बिलाल वींदो बिलाल सुभान अल्लाह साईं पो नबी सगोरा औलिया औस कुतुब कलंदर साईं फरमायो बाद में अॻ में बेइज्जत में मुंहिंजो बिलाल वींदो अर्ज़ कई पो साईं तव्हां साईं फरमायो मां बि पोइते अॻ में बिलाल वींदो मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्ग बिलाल रोई पियो अर्ज़ कई साईं अहिड़ो बेइज्जत न खपे जंहिंमें अॻ में मां वञा अवां पोइ थो साईं दिलदारी ॾिनी फरमायूं बिलाल ईअं कोन हूंदो जंहिं सवारी ते मां रसूलुल्लाह सवार हूंदुसि उनजी मुहार भाग तुंहिंजे हथ में हूंदी तूं ग़ुलाम बणिजी अॻ में जन्नत में दाख़िल थींदी मां मोहम्मद सरकार बणिजी पोइ जन्नत में दाख़िल थींदुसि छा बिलाल छा करम 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 सुभान अल्लाह वाह वाह सखी तुझी सखा वाह वाह सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरे हबशी मगर मौला घुरे मुझा मिठा तुझे मुझा
मौला सोना असां तरफ जो छोरो बनी तुझी खुशी पिया मनायूं तुझो जिक्र पिया कयूं त आमिना जे नाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये कौन फरमायो त अब्दुल्ला अञा मां आया ज़ाहिर मौजूद आया अमा बिदतूं शुरू कयूं नवा कम दीन में दाखिल कया न साईं करीम ने फरमायो हलत लकुम शफाअती अब्दुल्ला जेको अवा कम कयो इन जे करे तुझे घर वारनि जी ऐं मुझे मिलाद उथण वारनि जी शफाअत मां रसूलुल्लाह जे मथां वाजिब थी वई मालूम थियो त मिलाद करण वारा मिलाद ॿुधण वारा सभिनी जी शफ़ाअत आमिना जे लाल ते वाजिब थी वई महफ़िल मिलाद छा आहे अबा हींअर असांजे पवण को डोलवार का ख़ैर शरई रस्म कान कई साफ सुथरी जगह सिंगारे उनमें वेही पंहिंजे दिल पर मोहम्मद जा गीत सुभान अल्लाह ॿियो असां नओं कमु कहिड़ो कुझु अवाम जो मोह ॾींदा वञो सुभान अल्लाह इहो जवाब तव्हांखे ईंदो जेकॾहिं कोई एतिराज़ करे चओ त बाबा राति कंवर बिरादरी जेको जलसो कयो उनमें ख़ैर शरई कहिड़ी ॻाल्हि सुभान अल्लाह असांखे सिर्फ़ एतिरो नाजाइज़ कमु कहिड़ो थियो इहो ॿुधायो त पोइ असां सबूत ॾियूं एतिरो जवाब अवाम ॾींदा कयो प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह वारनि आलिमनि तवज्जो कुर्बानियूं कादियानी जो जॾहिं मसलो पैदा थियो हाणे कॾहिं जपजे थो त कॾहिं वरी उनखे पोइ ॿाहिरियूं एॾियूं पाणी ॾियनि सिर खणनि था पर साईं मुजाहिद दीनो मिलत साईं क़िबला पीर अब्दुल खालिक कादरी भरतपुरी वारा साईं मुझो उस्ताद साईं मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकातुल आलिया वारा ऐं ॿिया कई सुन्नत जा अकाबरीन उथी मुझा प्यारा दोस्तो इन फितरे के तबाही सुभान अल्लाह हाणे इन्हनि कादियानी मतो कयो चूंकि असांखे साईं जावेद एतिरी इजाज़त ॾिनो बंदि कमरे में असीं कुझु पंहिंजो हिसाब कयूं असांजे साईं अब्दुल खालिक वारनि चयो त गुनाह बंदि कमरे में गुनाह आहे ॿाहिरि असीं हर घर जा करींदासीं प्यारा मुसलमान भाइरो वो जरूरत पई उन दौर में बाबा सैयद महर अली शाह जीलानी रहमतुल्लाह अलैहि सुभान अल्लाह है कोई मिसल न मेरे जानी दी कोई मिसल न मेरे जानी दी रब कसम चढ़ती जवानी दी ओदी चढ़ती जवानी दी ओदी अख मस्तानी दी चढ़ती जवानी दी ओदी चढ़ती
करंगल की खजीने दी भाइयों, करंगल की खजीने दी सारी दुनिया चुप कर मेरे अली, पीछे जा नहीं बोलन दी, पीछे जा नहीं, चुप कर मेरे अली, पीछे जा नहीं बोलन वक्त जो गुजर से पीर सैयद हुसैन शादी अजीब गाल तो ये महबूब जी महफिल, ये महबूब दा मेला महफिल सजाई रख दो उन महबूब जे अचण जो अजीब के ऐसे मेरे शब्द ऐसे में शक कोई जिते जिते मदीने वाले साईं जी जिक्र जी महफिल सजदी आ मीलाद जी दुआ बुजुर्गन लिखियो आ उतो हुअ त असांजो ईमान अक़ीदो आ त रब करीम हकीकतन मुंहिंजा प्यारा दोस्त असां सां गॾु हकीकी तरह मदीने जो मीर मजाजी तरह असां तव्हां सां गॾु आ हकीकी शान अल्लाह जो आ रब जी ॾिन लता कसां आमिना जो लाल हर मोमिन सां गॾु आहे घर जाए पर हेरी महफिल में खुसूसी तौर पर आमना जे लाल जी आमद थी चवंदा आहियूं लख मुबारक मोमिनो अज पवरन में सुरहानवा पंहिंजे हिज मीलाद में आयो मोहम्मद पानवा मुबारक लख मुबारक मोमिनो अज सुन्नत सुरहाना बदन मीलाद में आए मोहम्मद रहमतन जी बूंद सारी रात में बसदी रही अरशद नूरी मलाइक साईं जावेद पवरन में आया नहीं रहमतन जी बूंद सारी रात में बसदी रही अरशद नूरी मलाइका अज जलसे में आया जलसे में जिब्राइल आयो पवरन में जिब्राइल आयो अज सुहणे अरबी साना मीलाद में मोटा तो पर मिसाली दो वाला तारीख हिंदुस्तान के हिंदुस्तान पाकिस्तान का नवा तारीख हिंद में लिखो क्यों तो मुगलिया खानदान जो दौर हो मुगलिया उन्होंने एक बादशाह जडे रबीउल अव्वल दौर 12 रबीउल अव्वल थे वडे पैमाने से आमिना जे लाल जो मीलाद
कंदो वो दौर हो सही निजामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह हाणे अज माशाअल्लाह अंजमनू बनजी पयूं साईं आप जावेद जरा मुजाहिदान जवानन के तैयार करे गोठ गोठ में शहर शहर में घिटी घिटी में साईं जो मिलाद अगे मुजा प्यारा गुरबत हुई मिलाद वॾा बादशाह कंदा वो गरीब वञी उते नालो लिखाए प्यारा मुसलमान भाइयों हाणे मुगलिया खानदान के बादशाह के घर मिलाद पे हलियो पाड़े जी हिकड़ी माई साबा हुई गरीब उनके न्याणी हुई न्याणी पंहिंजी मां खे चयो अम्मा पाण त वॾे पैमाने ते साईं जो उर्स या हिन तरीक़े जलसो कंदे करे कोन था सघूं वरी हली आमिना जे लाल जी महफ़िल में वियो मूं ॿुधो आहे त यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र में खणी आया जॾहिं फिकामल जे लाइ त उते हज़रत यूसुफ जी क़ीमत वॾी हुई मुल्ह वॾो हो पर जेके ख़रीदार उनमें सुटक पाइण वारी माई बि पे फिरी मुंहिंजी मां कई उनखे चयो त यूसुफ महांगो आहे तूं वठी कान सघंदी हल घर त उन माई चयो मां वठी त कान सघंदसि पर यूसुफ जे ख़रीदारनि में नालो लिखाइण आई आहियां त पाण जलसो त करे कोन सघंदो हली नालो लिखाइण मां जो ठीक है बई जणियूं आयूं गरीब जणियूं पैरनि में जुती कान हुई कपड़ा अबरा सबरा चादर अबरी जॾहिं उन महफ़िल जे दर ते आयूं पुलिस वारा चौकीदार वेठा छो जो उन महफ़िल में बादशाह जूं रायूं बादशाह जूं न्याणियूं हुयूं पाड़े जे ऑफिसर जूं न्याणियूं उन्हनि जूं रायूं हुयूं वॾा वॾा अमीर तरीन माण्हू ईंदा हाणे पुलिस वारनि चौकीदारनि सोचो मथां वञी जलसे में पिन न कनि मथां बादशाह नाराज़ थी पए इन जे करे उन थोड़ी माईअ खे नौजवान न्याणीअ खे वापसि करे छॾियऊं त अव्हां जे लाइ इजाज़त कान्हे का हाणे न्याणी उनजी अम्मा जी जल अचनि पियूं त न्याणी रस्ते में पई चवे छा अम्मा अमीर मिलाद मल्हाईंदार उर्स कंदार त आमिना जो लाल ईंदो आहे पर पंहिंजो गरीब पार्टी अल जी रधे जे करीब मिलाद कयो त छा मदीने जो मीर पाण गरीबनि वटि कोन ईंदो छा मां चवण लॻी लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीस वो अहिड़ो महबूबा जेको हर कंहिं जे लाइ महिरबान आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो जेके हरणी रस्ते में सॾ करे त हरणी जी ॻाल्हि ॿुधण जे लाइ महबूब राज़ी थी जेको जानवर जो फरियाद ॿुधे ग़रीबनि जा अर्ज़ ॿुधे सो यकीनन जहिड़े हाल में साईं जो मिलाद करो साईं वो मां जी अध पार्टी अल जी वठी घर में देगड़ी भत जी रधियूं साईं निजामुद्दीन औलिया जी आदा साईं हाफ़िज़ जावेद जो मदरसो आहे अहिड़ो मदरसो उन मजा वञी नात खान वठी उन नात पढ़ी हिननि चांवर रधिया मिलाद जी नियत लगी पई आहे
बादशाह वारे मीलाद जी सदारत जी असां वर क़िबला साईं शबीर अहमद बुखारी जन सदारत फरमाए रे यार उन बादशाही जलसे जी सदारत साईं निजामुद्दीन औलिया संभाली दो हुयो हाणे जने मदरसे खां निकतो अचे पियो बादशाही उर्स में बादशाही महफिल मीलाद में अचे पियो उन घिटीअ मां पा आयो जी घिटीअ में उन पोड़ीअ माईअ जो घर हो जन नंढड़े पैमाने ते मीलाद मल्हायो हो जने उन घर वटां गुजरिया साईं जुजू लाए आऊं बदी माईअ जे घर जे दर ते बीह रहिया या नबी सलाम अलैक पढ़ण लगा मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम पढ़ण लगा मुरीदन खलीफन अर्ज़ कयो साईं मीलाद वारो जलसो अॻिते आ बादशाही बंगलो अॻिते आ साईं निजामुद्दीन औलिया मुर्गी फरमायो खलीफो मुरीदो बादशाही जलसो अॻिते आ मीलाद जो वॾो प्रोग्राम अॻिते आ पर मीलाद वारो हिन पोड़ी माईअ जे घर जो मेहमान बणियो आहे जेको चित साईं जो उर्स कंदो आहे खुशी कंदो आहे मीलाद मल्हाईंदो आहे ॿिन्ही जान जो सरदार रुहानी महिमान प्यारा मुसलमान भाइरो गाल पे कई साईं पीर सैयद महरनी शाह गिलानी रहमतुल्लाह अलैह जी काजेली खतरो वजो हाक में वक्त थियो सैयद सगोरा और सभा के वजात है हाने न फितरे के मोड़े साईं फरमायो बादशाह हाक में वक्त का गाल काने सुभाणी तव्हां ॾींहं जो हिकिड़ो प्रोग्राम रखो मीटिंग रखो कादियानी बि घुरायो असां नबी साईं जा गुलाम उहे ईंदासीं सुभाणी ॻाल्हि खे मुका था कयूं जे चवंदा अॼु थींदियूं ॻाल्हियूं सफ़ा वो तू खटी सुभाणे फैसलो थी असां जा आलिम भी आया हुननि जा कुछ ॼाणू आया हुननि जे इल्म वारा भी आया जॾहिं बादशाह जे बंगले में ॿई धुरियूं वेठियूं साईं पीर महर अली शाह उथी बीठो पाण फरमायूं बादशाह अॼु मुनाज़रो तकरीरी कोन थींदो तहरीरी मुनाज़रो कोन थींदो अॼु मुनाज़रे जी शक्ल मुनाज़रे जी सूरत हीअ हूंदी कागज़ कलम असां बि तुंहिंजी टेबल ते था रखूं कागज़ कलम कादियानी भी तुझे टेबल ते रखन पोए मसो इनमें थींदो जेको हक वारो हूंदो उन जो कलम खुद ब खुद उठे ऐं टेबल ते पियल कागज़ ते पंहिंजे नबीअ जो कलमो लिखी ॾेखारे मुंहिंजा दोस्तो हाणे जॾहिं सैयद इहा ॻाल्हि कई चका चानण वारियूं कुर्सियूं बि न करण लॻियूं पर मजबूर हा कागज़ कलम उन्हनि भी रखियो कागज़ कलम असां वार आशिक़नि भी रखियो मुंहिंजा प्यारा दोस्तो हो काफ़िर हा उन्हनि जी कान हली खत्म नबूवत जा इनकारी हुआ उन्हनि जी कान हली पर हेॾा खत्म नबूवत जा पहरेदार वेठा चौकी ॾियण वारा वेठा बाबा महर अली शाह कागज़ कलम रखंदो हुयो हथ करंदो हुयो त कलम उथी कागज़ ते लिखियो ला मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो जरे कलमो लिखई त अॻ भी खुदा जो महबूब मदीने वारो मीर हो अज भी मदीने जो मीर आ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन
के जेसाई अल्लाह जी खुदाई हूंदी खुदा जी खुदाई हूंदी तेसाई मोहम्मद मुस्तफा जी मुस्तफाई हूंदी नारा लगी सैयद जमात अली शाह नक्शबंदी लायल परवारा उठी भी था उन्होंने जो माइट है जिसे कमाल करे कमाल थियो तो साईं पीर सैयद उमर अली शाह साईं जमात अली शाह ॿुधायो कमाल मुंहिंजो न ॾाढे दस्तगीर जो कमाल पीरन जे पीर जो कमाल कागज कलम जॾहिं मुंहुं रखियो हथ कढियो त मां पंहिंजे ॾाॾे साईं खे सॾ कया त पीर मुर्शिद मदद कर अची ओखीअ वेर लिल्लाह लतीफ़ जे भर पांदीअ ॾे तेर वो औलाद अली शेर कर का मुर्शिद मदद कर तां सुनी दादी आई अब्दुल लतीफ जो तू हसनी हुसैनी हादी वो बादशाह बगदादी करका बहर मुरीद दे पीरा मुर्शिद मदद कर तां सुनी वरी ओखा सवा असांजी कुछ अंदर नाए करी दोस्त का धरी अज उपट एहसान जी बादशाह पीर फरमायो पुट कागज कलम हथ करण तुझो कम बगदाद का हथ टेकारे तुझे कागज ते नाने साईं जो कलमो लिख मां पीरान पीर जो कम दोस्तों तो आजकल मीराब ते घणे क़दुरु इहो एतिराज़ थींदो आहे तव्हां सिर्फ़ उन खां इहो पुछो त प्रोग्राम में गैर शरई ॻाल्हि कहिड़ी वध में वध चवंदा त फुज़ूल ख़र्च इहो प्रोग्राम मस्जिद में थी सघे अमा चौथ हदीस में चलो कि भाई साईं करीम जी दावत के जगह अल्लाह जा महबूब जे तदे आया तो जिया असा फकीरन के अमा गुल जी वरखा करे गुलन की इस्तकबाल कयो ये कीमती माला पारा इस्तकबाल कयो ये उन माई वट आला किस्म जी खुशबू हुई बड़ी बैग साईं जो आया कर रस्ते ते अतर छछ सुभान अल्लाह ते आमला जे लाल के असाब जो आला किस्म जी खुशबू ये पटो ते पे लाले भैया त गोरे साईं फरमायो खामोश मोहब्बत जो मुल्क सुभान अल्लाह ये मोहब्बत ते ये बस जी मोहब्बत असी चाहंदा तो ये बच्चन जा काज का सिखारी ये मदीने वाले वीर जो मिलाद सिखारी साईं करीम जो मिलाद सिखारी मानू घुराए परे खां आलिम घुराए रसूलुल्लाह जो शान बुधो वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़ल नबीय्यीन तेरी मिलाद रब्बना मुआर पे कोई लाग में सादगी सा मलायो भी दो कोई बत्तियों बल्ब जलसा जुलूस ये दोस्तों साहबन पर बिल्कुल असी मौजूद पर हे असा शुरू किया कुछ ॻाल्हियुनि जे करे जीअं असां यौम पाकिस्तान मल्हायूं था अदा असां मल्हायो और 14 अगस्त यौम क़ैद आज़म यौम इक़बाल यौम दिफ़ा ॾींहं मल्हाईंदा आहियूं
पंहिंजे बादशाह जा ॾींहं मल्हाईंदा आहियूं, मुल्कनि जा ॾींहं मल्हाईंदा आहियूं। पोइ असां ॾिठो तबाह फिलानी जी रैली पई वञे, अॻा ॾहरकी खां वठी ओभारे ताईं माण्हू माण्हू आहे। ठीकु आहे, तबाह इहो त वॾो सियासतदान आहे, वॾो ताक़त वारो माण्हू आहे, जंहिंजी रैली में हेतिरा माण्हू आहिनि। ॿाहिरि मुल्कनि में अहमियत हिन ॻाल्हि खे मिली त वॾो लीडर उहो आहे जंहिंजी रैली वॾी हुई, जंहिंजी रैली में झंडा हुजनि, गाॾियूं हुजनि, माण्हू हुजनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, उहो वॾो लीडर आहे, ताक़त वारो आहे। असां सुन्नियुनि फ़ैसिलो कयो त हाणे घर में भत कोन विराइबो, हाणे घर में उर्स कोन कबो, हाणे माण्हुनि जो रुझान इहो हली पियो आहे, हवा इहा हली पई आहे त जंहिंजो जलसो वॾो, जंहिंजूं रैलियूं वॾियूं, उहो वॾो बादशाह, उहो वॾी ताक़त वारो, वॾे मान वारो आहे। सुनियो हाणे रोडनि ते निकिरी ओभारे तां मुंहिंजा प्यारा 60 ताईं रैली कढो मीलाद जी, अहिड़ी मीलाद जी रैली जंहिंमें साइकिलूं बि हुजनि, जंहिंमें रिक्शा बि हुजनि, जंहिंमें ट्रैक्टर बि हुजनि, वॾियूं गाॾियूं, नंढियूं गाॾियूं, नारा हणी मुंहिंजा प्यारा दोस्त झंडा लहराए आदमी बरादरी के मैसेज मोकिलियो, दुनिया वारनि खे ॿुधायो ख़बरदार जे आवाज़ चओ था त वॾो माण्हू उहो आहे जंहिंजी रैली वॾी हुजे, जंहिंजो जलसो वॾो हुजे। त हाणे कैमरनि जो गुरुख हेॾा कयो, फ़ैसिलो कयो, अॼु बि अगरि को शान वारो आहे हुनजो नालो मोहम्मद मुस्तफ़ा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, ताज नारे खत्म नबूवत। प्यारा मुसलमान भाइरो, आज भी असां तव्हां मीलाद मल्हाए, जीअं हाणे उमरकोट में हिकिड़ो बेअदब निकितो उस्ताद, हाणे त वरी मांझी जहिड़ा बि निकिरी पिया मैदान में। मांझी चवे थो त आउं अहिड़े अलाह खे नथो मञां जंहिंखे मूं ॾिठो ई न, 1.25 लख नबीअ कोन ॾिठो। उन्हनि इहा ॻाल्हि कर कई, हे वरी मथां नथो अदा ये अञा फितरा थोरा हुजनि, आख़िरी दौर ईंदो, पंहिंजे ईमान खे मज़बूत कयो, सुन्नी आलिमनि सां रिश्तो जोड़ियो, अल्लाह वारनि सां गॾु थियो। अञा अहिड़ा फितरा उथंदा जो माण्हू सुबुह जो मुस्लमान त शाम जो काफ़िर, शाम जो मुस्लमान त सुबुह जो काफ़िर, अहिड़ा फितरा ईंदा, अहिड़ियूं ॻाल्हियूं ईंदियूं। पर अल्लाह वारनि जो ऐं मुंहिंजा प्यारा हक़ानी आलिमनि जो साथ न छॾिजो। अहिड़ी महफ़िलुनि में ईंदा रहो ऐं मथ वंडाईंदा रहो, पंहिंजा बच्चा ॿार मदरसे में छॾियो। असांजो क़िबला साईं सामारे उमरकोट वारो साईं इब्राहिम पीर आगा इब्राहिम जान सरहंदी रहमतुल्लाह अलैह का माण्हू पुछो साईं सुन्नत जमात जो दफ़ा कीअं थींदो, सुन्नत जमात खे ताक़त कीअं वठे। साईं फरमायो तबाए जलसा बि कयो ऐं मदरसा बनायो, इंशाअल्लाह सुन्नत जमात जो झंडो क़यामत ताईं।